हिकड़ो मीरासी हुयो, मीरासी गायण वजायण वारो, दुहल धुकड़ वजाए पंजो गुजर करण वारो। ओ मीरासी मुझा दोस्तों कदे नमाज न पढ़ी, कदे मस्जिद जो पंधु न कई, जिंदगी सजी गायण वजायण में गुजरी वई। जने पीरी अची वस, कुराड़प अची वई, दंद भजी विया, चेहरे जो हुस्न हलियो वियो। कुराड़पा पीरिया हाणे शादियुनि में सॾ में केर बिन के दावत न पियो ॾिए, घर में वांदो वेठो आ। मुझा दोस्तों हिकड़े ॾियारे आईनो खणी पंहिंजो मुंहुं ॾिठई, दंद फगल, मुंह में गुंज पइजी विया, वार अछड़ा थी विया। मुंहिंजा दोस्तों आईने में मुंहुं ॾिसी पंहिंजे रब खे सॾड़ो करे चए थो, मुंहिंजा मौला कॾहिं त हुस्न हो, जवानी हुई, आवाज़ में मेठा जो, हर को मूंखे दावत ॾेई वठी वेंदो, पर अॼु दंद भॼी विया, वार अछड़ा थी विया, चेहरे जी रौनक हली वई। अॼु कंहिंखे बि नथो वणा, अॼु पुटनि खे बि नथो वणा, अॼु ज़ाल खे बि नथो वणा, अॼु घर जा भाती बि मूंखों बेज़ार थी विया। भला मुंहिंजा मौला जे तुंहिंजे दर ते अचां त तूं क़बूल कंदे। हे निहार मुंहिंजा मौला, मुंहिंजा दंदड़ा भजी विया थे, मुंहिंजा वार अछड़ा थी विया, मुंहिंजे मुंह में गुंज पइजी विया, मुंहिंजी सूरत शक्ल पुछड़ी बणजी वई। अॼु मुंहिंजी ज़ाल मूंखों बेज़ार आ, मुंहिंजा बच्चा मूंखों बेज़ार आहिनि, कंहिंखे बि कोन थो वणा, पर मुंहिंजा करीम रब तूं ॿुधाए तोखे वणा थो या न। ए मुंहिंजा मौला गुनाह कंदे कंदे, बेफरमानियूं कंदे कंदे उम्र गुज़री वई, हाणे जे तुंहिंजे दर ते मोटा तूं क़बूल कंदे न कंदे। अल्लाह सां मुनाजात पियो करे, पंहिंजे रब खे सॾड़ा पियो करे, रब खे पंहिंजो हाल पियो ॿुधाए, त ग़ैबी आवाज़ आयो, वइज़ तरकत तरकनाक वइज़ रजईत इलैना क़ब्बलनाक। बाना तो छॾियो हो त बि मूं न छॾियो हुयो माए, पर जे तूं मुंहिंजे दर ते मोटी ईंदे, भली करो आहीं, गदलो आहीं, गुनहगार आहीं, भली दुनिया तड़ाए छॾियो अथई, पर मुंहिंजे दर ते मोटंदे मुंहिंजो कमु आहे जो तोखे पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर कयां। ओ मिठा वो मीरासी रब वट कबूल पइजी वियो, रब उन्हें के पंहिंजी विलायत ऐं दोस्ती जो ताज पहराए छॾियो। ओ अदा ओ घोटकी वारा, ओ करमाबाद में अचण वारा, बराबर असीं बि कतल आहियूं, गुनहगार आहियूं, अछड़ियूं ॾाढ़ियूं थी वियूं, ग़िफ़लत में ज़िंदगी बर्बाद थी वई, पर भाइरो अॼु बि वक़्तु अथव, अॼु बि टाइम अथव, मोटी अचो, मोटी अचो, मोटी अचो। मदीने वारो मीर तोखे सॾे रहियो आ, रब करीम तोखे सॾे रहियो आ, मुंहिंजो लजपाल नबी गुंबदे खदरा मां पुकारे रहियो आ। ओ घोटकी वारा मुंहिंजा उम्मती मोटी आ, ओ खानपुर महर वारा मोटी आ, ओ करमाबाद वारा मोटी आ, अॼु बि गुंबदे खदरा मां सॾु अची रहियो आ। आहे कोन सॾ ते लीजी चवण वारो, आहे को लब्बैक या रसूल अल्लाह चवण वारो। ओ मिठा अॼु बि वक़्तु अथई, अॼु बि टाइम अथई रब जे दर ते मोटण जो, मदीने वारे जे दर ते मोटण जो। वो छा था चओ, मोट कंदो? हाँ, सुभाणे जो को भरवसो न आहे, मता सुभाणे जो सिज असांजे ज़िंदगी में लिखियल ई न हुजे। अॼु तौबा ताइब थियो, अॼु माफ़ी वठो, अॼु अमल सालिह कयो त अल्लाह अॼु जो अॼु तव्हांजो नालो पंहिंजे दोस्तनि में लिखाए छॾे। अॼु महबूब खे सॾड़ो करी त अॼु मुंहिंजे सोणे लजपाल नबी वटि तुंहिंजो नालो बख़्शल बान में लिखी।
ओ मिठा जे बुरा अमल थो करी गुनाहन जा कम थो करी त पंहिंजे रब खे बि रंजाई थो पंहिंजे सोने नबी खे बि रोज़े अतहर में ॾुखारो थो करी ॿुधाए कहिड़ो इहो उम्मती चइबो बच्चो पंहिंजे पीउ खे रंजाए थो कहिड़ो बच्चो चइबो पंहिंजी जीजल खे ॾुखाए थो कहिड़ो बच्चो चइबो पर उम्मती गुलाम सॾाए आशिक़े रसूल सॾाए ऐं पंहिंजे नबी खे रोज़े में रंजाए थो कहिड़ो उम्मती चइबो मदीना मुनव्वरा में हुयुसि उते हिकिड़ो वली रहंदो आहे घणो वक़्तु ज़मानो थियो त साईं जो पाड़ेसरी आहे महबूब वटि रहंदो आहे ऐं हुज़ूर जी उन ते वॾी करम नवाज़ी वॾी महिरबानी अथसि हुज़ूर जी कचहरी में वेंदड़ हिकिड़े ॾींहुं हरम शरीफ़ में मस्जिद नबवी शरीफ़ में वेठा हुजूं फ़क़ीर ज़ार ज़ार रोए पियो बुज़ुर्ग ॾाढो रोए मूं पुछियो मांसि सही तव्हां अॼु एतिरो छो था रो वेतर रोड लॻो मूं वरी पुछियो मांसि सबबु को ॿुधायो कि अॼु मूंखे हुज़ूर जो दीदार थियो महबूब खे ॾिठमि त हुज़ूर जे अखियुनि मां लुढ़क विया हुज़ूर ग़मज़दा हुया दुख में हुया मूं पुछियो मुंहिंजो अबो अमर तो कुर्बान या रसूल अल्लाह महबूब छो ॾुखारायो फरमाए मुंहिंजे उम्मत जे गुनाहनि मूंखे ॾुखारो जेॾी महिल पंहिंजे उम्मत जा गुनाह थो ॾिसां अफ़सोस असां उम्मतुनि जी हालत जो पंहिंजे नबी खे रोज़े पाक में ॾुखारो कयूं पोइ असांजो जीअण कहिड़ो हाणे न ॼमूं हा त भलो हुयो मिठा असांजे बदअमलुनि जे करे महबूब रोज़े हथर में ॾुखारा थियनि अॼु वक़्तु अथव तौबा ताइब थियो सच्ची दिलि सां माफ़ी वठो अमल सालिह कयो महबूब जा सच्चा आशिक़ बणिजी वञो मुंहिंजा दोस्तो अॼु आहे को तव्हां में जेको ऐलान करे त मां अॼु खां वठी मुस्तफ़ा जो सच्चो आशिक़ थींदुसि दिलि खां पुछी पोइ जवाब ॾे महबूब जा फर्मा बरदार थींदो महबूब जे हुक्मनि ते लबैक चवण वारा थींदो हुज़ूर जा फरमान ॿुधी अमल करण वारा थींदो सची था चओ पक्को वाइदो था कयो अॼु खां वठी निमाज़ न छॾिजो अल्लाह जो ज़िक्र न छॾिजो क़ुरान जी तिलावत न छॾिजो सोने नबी ते सलात ऐं सलाम न छॾिजो जेको टाइम मिले न मुंहिंजे सोने लजपाल नबी ते सलातो सलाम वेही पढ़ जे महबूब जे गुलामी में माण्हू खिलनि त भली खिलनि जे टोकूं ॾियनि ठठोलूं ॾियनि जेकॾहिं तव्हांखे ताना मिलनि माण्हू मज़ाकूं कनि त भली कनि सॼी दुनिया रुसे छल अल्लाह ई अल्लाह जो हबीब राज़ी ओ मदनीअ जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर हज़ार ओ यार मदनीअ जो दर साईं जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर ओ पेरू हितां ना हटंदो पोइ ते अल्लाह पेरू हितां ना हटंदो पोइ ते